मियाँ साहब जे पगदार ऐं मियाँ जे जेको आहे छॾियल मिशन खे अॻिते करण वारो हाजी इमदाद चंग साहब। हाजी इमदाद चंग साहब खां पुछंदासीं त मियाँ साहब जो छॾियल जेको प्रोग्राम आहे, जेको मिशन आहे, उनखे अवां अॻिते कहिड़े नमूने ऐं कीअं हलाईंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहम्मद साले साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां हिते आया हो। तव्हां सवाल कयो आहे मियाँ साहब जी मशीन जे बारे में, त उनखे असां कीअं हलाईंदासीं। मियाँ साहब जी मशीन जे लाइ असां पंहिंजे रत जो आख़िरी पुड़ो ऐं पंहिंजी जान ज़िंदगी जो आख़िरी साह बि जेका आहे असां मियाँ साहब जी मशीन जे लाइ क़ुर्बान मां करे छॾी आहे। जॾहिं खां मियाँ साहब जे हीउ जेको पग जेको मुंहिंजे मथां रखियो वियो आहे, उन खां पोइ मां पंहिंजे पाण खे जेको आहे सो ईअं सम्झो कि पंहिंजी ज़िंदगी मियाँ साहब जे इन मशीन जे लाइ वक़्फ़ु करे छॾियो आहे। ऐं इंशाअल्लाह मुंहिंजो जेको बि मूंखां जेको कुझु बि थी सघियो, मां मियाँ साहब जे दोस्तनि सां, मियाँ साहब जे वर्करनि सां, मियाँ साहब जा जेके बि ख्वाब आहिनि, उन्हनि से इंशाअल्लाह उन्हनि खे पूरो करण जी पंहिंजी पूरी जेका मुंहिंजी सलाहियत आहे, जेका मूंखे अल्लाह जी ताक़त ॾिनी आहे, त इंशाअल्लाह मां मियाँ साहब जे इन मशीन खे पूरो करण जे लाइ हद खां वधि ताईं मूंखे वञिणो पियो त मां इंशाअल्लाह वेंदुसि। मियाँ साहब पंहिंजे ज़िंदगी में पंहिंजे थोरे वक़्त में असां इलाइक़े में तमामु घणा कम कया, रोड रस्ता ॾिना। मियाँ साहब इलेक्शन ज़माने में दोस्तनि सां वाइदा बि कया त भई रस्ता रोड ॾींदासीं। उन वाइदनि खे अवां जेको आहे पाणी ॾींदो? त इंशाअल्लाह वधि में वधि कोशिशि इहा आहे त मियाँ साहब जेको पंहिंजे ज़बान सां कंहिं सां दोस्त सां वाइदो कयो आहे, असां अॻु में उन ताईं मिलूं, उन सां पहुचूं ऐं इंशाअल्लाह उन्हनि जा असां जेके बि मियाँ साहब जा आहिनि वाइदा, उन्हनि खे पूरे करण जी कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह। तव्हां साईं असांखे हिकिड़ो आख़िरी सुवाल जो जवाबु ॾींदो त अवां हूअं तव्हांजी पंहिंजी ज़ाती मसरूफ़ियातियूं तव्हां कंहिं बिज़नेस कारोबार में उहो छॾे मां ॾिठो आहे त अॼुकल्ह तव्हां जेको आहे सो हाणे माना ख़ासि जेको आहे हिकिड़ो तव्हांजो जेको इताद आहे इहो सियासी घटि समाजी जेको तमामु घणो हो, त उन जे ई साॻे जेको आहे आहिनि या उन प्लेटफॉर्म खे जेको आहे इस्तेमालु कंदो? साईं इंशाअल्लाह असांजे जेका बि तव्हांखे मां पहिरियां ॿुधायो त मियाँ साहब जो जेको मिशन आहे उहो मुंहिंजो ई मिशन आहे ऐं मां पंहिंजी जेका हाणे बक़ाया ज़िंदगी आहे उहा मियाँ साहब जे इन कम जे लाइ वक़्फ़ु थो कयां। ऐं इंशाअल्लाह जेको कुझु बि थी सघियो असां समाजी कमु असांखे उहे इलेक्शन या इन्हनि सियासतदाननि खां असां पंहिंजे पाण खे अञा परे रखंदासीं। बाक़ी जेको थी सघियो कि ग़रीब जी मदद कंदासीं, ग़रीब जो कमु कंदासीं। इंशाअल्लाह असांजो इहा ई समाजी ख़िदमतनि जो आहे इरादो। असां उन्हनि ग़रीबनि जो उन्हनि जो जेको आहे मदद कंदासीं ऐं उहे असां समाजी कमु जेको आहे सो हलाईंदासीं। इहे अवां वीचार ॿुधा हाजी इमदाद चंग साहब जा। कैमरामैन राशिद चंग सां गॾु मोहम्मद साले डायरी, अवामी आवाज़ TV, लाखा रोड।